सखर सां वास्तो रखंदड़ वेटिंग लिस्ट उस्ताद उम्मीदवारनि जे वॾे अंग नए तालके सखर जीएसटी ऐं पीएसटी वेटिंग लिस्ट जे उम्मीदवारनि पारां उस्तादनि जी भर्तियुनि ते पाबंदी ऐं ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उस्ताद उम्मीदवारनि हथनि में प्ले कार्ड हुआ। मुज़ाहिरे जी अॻवाणी रमज़ान कबूल, इमरान, न्याज़, शुएब ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उस्ताद उम्मीदवारनि जो चवणु हो त IBA यूनिवर्सिटी सखर में GST ऐं PST जा इम्तिहान ॾिना हुआ ऐं पास कया आहिनि, पर केतिरा ई साल गुज़रण बावजूद बि असांखे नौकरियूं न पियूं ॾिनियूं वञनि ऐं असांखे वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे। जॾहिं त अदालत जी पाबंदी दौरान बि ॾिना विया, जॾहिं त हाणे अदालत पाबंदी हटाइण सबबि मनपसंद उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना पिया वञनि ऐं असांखे चयो पियो वञे त उस्तादनि जी भर्तियुनि ते पाबंदी आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे, जंहिंजी मज़म्मत करियूं था ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त ॼाणायल अमल जो नोटिस वठी असांखे असांजा हक़ ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।